जमीउ खिसालिही सल्लू अलैहि बलगल ला बिकमालिही कशफ दुजा बिजमालिही हसन जमीउ खिसालिही सल्लू अलैहि वालिही बलगल ला बिकमालिही कशफ दुजा हसन जमीउ खिसालिही सल्लू अलैहि वालिही अल खल्क़ी के वरिदा नफ्सी वज़नत अर्शी वमिदाद कलिमाती मा फी इल्मिल्लाह सलातुन सलामुन दाइमन अबदन बिदवामि मुल्किल्लाह वज़्कुरूनी अज़्कुरुकुम वश्कुरूनी वला तन्सून। मालिकनि जो इरशाद आहे त तव्हां मूंखे यादि कयो त आउं तव्हांखे यादि कयां। जे अकेला यादि कंदो त मां बि तव्हांखे अकेलो यादि कंदुसि। जे हुजूम में माण्हुनि सां गॾिजी मूंखे यादि कंदो त मां बि हिकिड़ी सुहिणी जमायत में तव्हांखे यादि कंदुसि। मलाइकनि जी बात वश्कुरूनी वला तकफुरून। इन ॻाल्हि ते शुक्र कयो त वॾी नेमत आहे। महबूब मदनी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके असांखे या नसीब थी पूरी उम्मत मुहम्मद या सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सदके पहिरीं उम्मतुनि खे इहा बशारत इहा मालिकनि जी महिरबानी कोन हुयव। हज़ारे किरोड़े नेमतूं फज़ल करम जेके हिन उम्मत ते असां सभिनी गुनहगार बंदनि ते लथियूं महबूब जे सदके शायदि कंहिं उम्मतुनि खे हुयूं। इन ई करे हू हसरत में ई रहिजी विया। अॼु ताईं हसरत में किन नबियुनि त ख़्वाहिश कई त असांखे उम्मत खे उम्मती करे उथारियो। पोइ सिर्फ़ु ईसा अलैहिस्सलाम जी दुआ क़बूल थी जो ईसा अलैहिस्सलाम भी यतीम हुआ ऐं महबूब करीम बि यतीम हुआ। सबब इहो त इहा एॾी वॾी नेमत आहे जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाए थो त वश्कुरूनी, इन जो शुकुर कयो। वला तकफुरून, इनकार हिन मां न थिजो। इहा एॾी वॾी नेमत आहे जो इहा माण्हू अॻिते पढ़ंदा ई कान आहिनि। वश्कुरूनी अस्कुरकुम पढ़ंदा आहिनि, पर जेकी अॻिते ॻाल्हि ॿुधायल आहे न वश्कुरू, शुकुर कयो हिननि ते, शुकुरगुज़ारनि मां थिजो। इहे जेकी मां तव्हांखे नेमत ॾियां, तव्हां हिकु दफ़ो मूंखे यादि कंदो त 10 दफ़ा यादि कयो। इहा कंहिंखे बि न, मां हबीब जे सदके तव्हांखे नेमत ॾिनी ऐं इन ते शुकुर कयो। कंहिंखे ख़बर आहे त साबिर ऐं शाकिर में छा फ़र्क़ु आहे?
हिकिड़ो माण्हू आहे जंहिंखे दुनिया भर जूं तकलीफ़ूं आहिनि, माली जानी औलाद मां, ऑफिसुनि मां, पैसे ॾोकड़ जी हर हंधि, पर हू खिलंदो थो रहे। तव्हां चवंदा आहियो यार हीउ माण्हू आहे, छा आहे, हथ घर में वटे ते नालो ॾंद कढंदो थो वञे, पर तव्हांखे इज़हार कोन थो करे, न रोई, न शिकिल बुछड़ी करे, न कि अलाह जी गिला करे, मूंसां अलाह हीअं कयो हीअं कयो, ॿियनि सां छो न मूंसां चओ मूंसां चओ, इहे सवाल हलंदा आहिनि नफ़्स जा। त इहो अञा साबित ऐं इन जे कल्ब में एतिराज़ थोरो थिए थो त मूंसां छो, ॿाहिरां कोन थो तव्हांखे चवे, न रोए पिटे थो, न घर जी थो ॻाल्हि करे, न पैसे जी थो ॻाल्हि करे, हर हिक में तव्हां चवंदो अजीब माण्हू आहे, पर हुनजे पंहिंजे कल्ब में एतिराज़ थिए थो त आख़िर मूंसां छो, मूं वरी कंहिं त चवंदा मूं कहिड़ो वॾो, मुंहिंजो भाउ कॾहिं खुलंदो भला, मां छो मिसकिनी में, ॿिया छो अमीरीअ में, सम्झ न, मां छो आम, ॿिया ख़ासि टिया ख़ासो ख़ासि, एतिराज़ कल्ब में ईंदा ख़्याल आहे। त इहो अञा साबिर आहे, पर जे कल्ब में एतिराज़ कोन अथसि, हीअं बि सॼण वाह वाह, हूअं बि सॼण वाह वाह, खट ते आहे त बि वाह वाह, जे पट ते विहारिस त बि चए ठीकु आहे, कुकुड़ खाराइस त बि चए ठीकु आहे, दाल मां खाराइस त बि चए ठीकु आहे, ॿिन्ही मां साॻियो मज़ो पियो वठे, टमाट खे हयसि त बि साॻियो मज़ो, ऐं चुमी खे ॾे त साॻियो मज़ो। त इहो शाकिर आहे, असल शाकिर इहो अथव। ऐं इन करे क़ुर में अलाह फरमाए त क़लीलन मा तशकुरून, तमामु थोरा, तमामु थोरा, पर तव्हां शाकिर थी सघो था। मां हिकिड़ो फार्मूलो तव्हांखे ॿुधाए वञा थो, शाकिर थी वेंदो, मुंहिंजो ईमान आहे, क़यामत ताईं गवाह आहे मां हिन जो, तव्हां थी सघो था। साबिर थियणी मुश्किल आहे, पर तव्हां शाकिर थी वेंदो। महबूबन करीमन फरमायो त जेको हिकिड़ो दफ़ो रोज़ हिकिड़ो चए थो फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान, हिकिड़ो दफ़ो उन शख़्स उन ॾींहुं अलाह जे सभिनी नेमतुनि जो शुक्र अदा करे छॾियो। हाणे जे मां शुक्रगुज़ार, अॼु मुंहिंजो नालो कहिड़ी लिस्ट में वियो, शाकिरनि में वियो न, करे छॾियो त अॼु लिस्ट में, अॼो को ॾींहुं भला मुंहिंजो लिस्ट में नालो आयो शाकिरनि में। उहा क़लीलन मा तशकुरून अहिड़ी शॉर्ट लिस्ट आहे जो अरबे माण्हुनि मां को 100 निकिरे त वॾी ॻाल्हि आहे, उन में तुंहिंजो नालो, इहो फार्मूलो अथव। ऐं वधि में वधि क़ुर में सॼे में आयत इहा इस्तेमालु थियल आहे, 31 या 32 वॾा आहे, सूरह रहमान में सॼे में इहा आहे। अलाह ताला ईअं बि चई सघियो हुजे सभु नेमतूं चई, आख़िर में हिकिड़ी आयत ॾेई छॾियां त फबिअय्यि आहे, पोइ मुंहिंजी तव्हां कहिड़ी कहिड़ी नेमत खे जुटिलाईंदो, पर जो हर नेमत सां गॾु इहो त माना वॾी ॻाल्हि आहे। ऐं इहो वॾो वज़ीफ़ो बि ॾेई थो वञा इहो, घटि में घटि 31 दफ़ा, न त सूरह रहमान पढ़ी छॾियो सभु अची विया, रहमान पढ़नि था। क़ुर जी ज़ीनत, केरु चए त मां साफ़ सुथरो रहां, मुंहिंजो ज़ाहिर बातिन साफ़ सुथरो रहे त सूरह रहमान पढ़े, छो क़ुर जी ज़ीनत आहे, तुंहिंजी बि ज़ीनत आहे। केरु चए मुंहिंजो क़ल्ब सही रहे त क़ुर जो क़ल्ब त सूरह यासीन आहे। इन्हनि जा इहे रूहानी फ़ाइदा बि अथव। बज़ाहिर सवाब मां साॾो मां कोन ॼाणूं, न को जन्नत मां, न को दोज़ख मां। दोज़ख दूरी, जन्नत मिसाल यार। दोज़ख दूरी मालिक परिया त हिनखे मां दोज़ख आहे, पर आम माण्हू वेठा चवांसि यार द्वारो महबूब खसियां थो, तोखे विहारियां थो बादशाह जी सीट ते, ख़ुशि हूंदो? वरी चवां झंग में थो विहारे महबूब भरिसां थो ॾिए। पोइ हाणे मोहबत किन खे माल जी, किन खे जान जी, किन खे बदमाई जी। हिकिड़ी शइ माल खसियो त माल वारो मरी वेंदो, को आशिका त उन खां उहो खसियो त उहो मरी वेंदो। त जन्नत असांजे मुर्शिदनि करीमनि साईं उस्मान रहमतुल्लाह अलैह साईं बादशाह हाफ़िज़ अली इमरान ख़लीफ़ा, ऐं उन्हनि फरमायो त बाबा असां जॾहिं वियासीं, फरमायो जन्नत विसाल यार अथई, दोज़ख दूरी आहे, परे आहे त दोज़ख इन खां मथे कहिड़ो आहे, ऐं वेझो आहे त विसाल आहे। त
त फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान जे घटे में घटि एतिरो। हाणे अॼु अची वियो तव्हांजो नालो छा में? शाकिरनि में। न ॾिठी लिस्ट आहे हुन में 5-8 माण्हुनि जी लिस्ट जीअं ठाहींदा आहिनि हिते सियासी माण्हू आख़िर में राति जो वेही न बाक़ी खे आसिरो, पर हिन में आसिरो पको आहे। हाणे जे तव्हां शाकिरनि में रोज़ कंदो, भला हिकिड़े माण्हू खे मां MP में न आहियां, पर मां मिनिस्टर न आहियां, पर जे मूंखे विहारींदसि अॼु न सुभाणे कमु त सिखी वेंदुसि। अबा मरण ताईं नालो त ईंदो, वॾो फ़ाइदो। अलाह ताला ॿियनि फरमायो आहे रब्बुल इज़्ज़त मुंहिंजे सुहिणे त शुक्र कयो त नेमतूं वधाया। 2 जा 4 थींदा, 4 जा 8 थींदा, पोइ 4 काॾे वेंदा? तुंहिंजी ज़रूरत 8 कोन्हे, 4 काॾे वेंदा? उहे अॻे सियाणा चवंदा त उहो की कजे जो आई वेले कमु अचे, उहो की कजे जो बरसाति वेले कमु अचे, उहो की कजे जो सिज लथे कमु अचे। सम्झंदा कोन आहियो? पर उहे 4 जेके तव्हां शुक्र कयो नेमत वधी, उहे तव्हांजे राति में कमु ईंदा। त मोमिन लाइ फ़क़ीर लाइ न ॾींहुं ॾींहुं आहे, राति राति आहे, कुझु बि कोन्हे, हिकिड़ो ई आहे। ऐं नेमतूं सभु वधंदियूं, ज़ाहिरी तोड़े बातिनी। त फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान पढ़ंदा कयो, भला हिकिड़ो दफ़ो ई पढ़ंदो, पर अॼु न सुभाणे। शाकिर माना केॾी वॾी लिस्ट आहे, माना जंहिंखे अंदरां ई एतिराज़ न हुजे, अहिड़ी ला इलाहा थियल हुजेसि, फ़ज़्कुरूनी में अहिड़ी ला इलाहा पढ़े, हर शइ जी नफ़ी आहे, हर बुत जी नफ़ी आहे। ला इलाहा बि ज़िक्र आहे, नमाज़ बि ज़िक्र, क़ुरान बि ज़िक्र। नमाज़ ला अक़ीमुस्सलात लि ज़िक्री, मुंहिंजे नमाज़ पढ़ मुंहिंजे ज़िक्र लाइ। क़ुरान बि ज़िक्र, नमाज़ बि ज़िक्र, ज़ाहिरी ज़िक्र जेको असां कयूं था क़ादरी सिलसिले जो, या ख़फ़ी ज़िक्र कयूं था नक्शबंदी में ॿियनि में। छो क़ल्ब जा 2 मुंहं अथव, यादि रखिजो, ज़ाकिरीन यादि कनि। हीउ क़ल्ब जेको आहे न, इन जा 2 मुंहं आहिनि, हिकिड़ो ख़फ़ी सां खुलंदो आहे, हिकिड़ो ज़हर सां खुलंदो आहे। इन करे फ़क़ीर ॿई ज़िक्र कंदा आहिनि। जीअं ख़फ़ी रुगो ॿियो कुझु न, क़ादरी ज़ोर सां असां कयूं था, दम जो ज़िक्र पियो हले मथे अल्लाह हेठि हू, या ॿियो नफ़ी असबात थो हले मथे फासन फास, ला इलाहा इल्लल्लाह ज़ाहिरी करे, दम में करे ला इलाहा इल्लल्लाह। ला इलाहा में फ़िक्र कहिड़ो त ज़िक्र त सभु को करे थो, पर अल फ़िक्र अफ़ज़लुल ज़िक्र, महबूबन फरमायो फ़िक्र ज़िक्र खां मथे आहे। फ़िक्र फना ॾियारींदो, हिकु साथ फ़िक्र 70 साल जी बेरी आहे बादशाह बि। फ़िक्र ज़िक्र न, ज़िक्र खणी घोड़ा घोड़ा कर, पर हल पुट इहो ईअं फ़िक्र जो मक़सदु आहे त उनजी माना ऐं उन मंज़िल खे सम्झणु। तव्हां ला इलाहा पढ़ियो, छा कयो? इहो त तोते खे मां सेखारियो, मुंहिंजो कंदो। पोइ वरी कढियो मां मुंहिंजो या इहा कयो थो सेखारियां, थोरो कढियो मां, थोरो पढ़ी ॿी कंदो मूंसां सुबुह जो रड़ी वड़ो कंदो, या कयो ईअं कंदो वॾी हो साईं, मुंहिंजो तो बि ज़िक्र न कयो पुट। फ़िक्र ला इलाहा तव्हां पढ़ंदो, पोइ छा फ़िक्र कंदो, तव्हां ते कीअं असरु कंदो? इहो त रड़ी थी वई, सवाबु थींदव मालिक जो। इस्मनि में इस्म इन में कोन्हे, न इस्म आख़िर में ईंदो। ला इलाहा में कुझु कोन्हे, ला में कुझु कोन्हे, इलाह में कुझु कोन्हे, इल्लाह में कुझु कोन्हे। पोयां ॾिसंदो अलाह लिखियो पियो आहे, इल्लल्लाह जो अलाह। त जॾहिं तव्हां ला इलाहा किथे बि पढ़ंदो, ख़फ़ी पढ़ो, दम में पढ़ो। हिकिड़े ॾींहुं मां उहो करे वेठा मौला अली मुश्किल कुशा पाण सां वेठा आहिनि, पाण फरमायूं था अली क़ल्ब में लिया ला इलाहा इल्लल्लाह थिए पियो, तरीक़ो ॿुधायो आहे ख़फ़ी क़ल्बी ज़िक्र, पर इशारनि में तरीक़ा ज़रूरु हली आहे बाबा। सभु जेके लताइफ़ इल्म जेके ज़िक्रनि जा सिलसिला आहिनि, वाटूं 20 थियूं, को ॼाणो कई विया, को नक्शबंदी मंदो, को क़ादरी मंदो, को चिश्तिया मंदो, को सुहरवर्दी मंदो, को शिवा भाउ सुल्तान मंदो, को मस्त कलंदर वटाईंदो, पर कमरे हिकिड़े में ईंदा यार वटि। दर किथां बि अचे, वातू शरापुर मां आहे, मां नवाब शाह मां, को हैदराबाद मां, को किथां पियो अचे, इहे वाटूं किथां बि अचनि, ईंदा महबूबनि जे दरबार में, फेज़ उतां ई मिलंदो। सो ला इलाहा जे ज़िक्र में मां ॿुधायो त ला इलाहा जो ज़िक्र जॾहिं तव्हां कंदो त फ़िक्र न आहे त तव्हांजो की थोरी देरि खां पोइ तव्हांजो गले में सूर पइजी वेंदो या चुप थी वेंदो या थकिजी पवंदो। हू तव्हां 5 कलाक कयो फ़िक्र सां, थकिजंदो फ़िक्र आहे त ॾिसो मां अहिड़ी गुफ़्तगू तव्हांजा अहिड़ी ॿोलीअ में कयां जेकी तव्हां सम्झो ई कोन पिया सभु, त कहिड़ो असरु थींदो। पर जे अहिड़ी ॿोलीअ में कयां जेके तव्हां सम्झो पिया त असरु थिए पियो।
रुगो इंसान खे चईसीं ॾाढो बुछड़ो माण्हू ईअं चईसीं थी बि कोन पियो आहे बि कोन पर एॾो असरु थियो जो हितां खां वठी पेरनि ताईं छो जो माना सम्झे पियो उहा साॻी मां अरबी में चवां चवंदो साईं हले क़ुर में पढ़ियल छा सम्झे ई कोन थो बिरोहिकी में चवां त उहो बिरोही न आहे त कोन सम्झंदो बरोचकी चवां बरोच न आहे त कोन सम्झंदो त लफ़्ज़नि जी माना जॾहिं तव्हां हीअ अरबी आहे त जॾहिं तव्हां हिन ते फ़िक्र माना कंदो ला इलाहा मक़सदु आहे नफ़ी इल्लल्लाह असबाब नफ़ी असबाब आहे पाणी मिली आहे सभिनी ओछा करे हिन खे ज़ाहिर कयो पाणी कीअं मिलियो या मेरे मन विच मुर्शिद बूटी लाई हू त बूटी छा हो अलिफ अल्लाह चंबेली बूटी चंबेली जा फल ॾिसंदो हुन 5 पतियूं हूंदियूं अथव 5 पतियूं न अलाह ॾिसंदो इहो अलिफ अल्लाह चंबेली बूटी इसमें ज़ात जो ज़िक्र मिलियो उनखे चंबेली बूटी सां इशारो करे पियो हो इसमें अल्लाह जो त ज़िक्र फ़िक्र बिना बेकार कुझु कोन मिलंदो ला इलाहा इल्लल्लाह एॾो ॾुखियो आहे जो माण्हू असहाबनि करीमनि महबूब मदनी सां ज़िक्र कंदे सोबत बि हुई मोहबत हुई पर 10.5 साल लॻी विया महबूबनि करीमनि जॾहिं नबो जो इज़हार थियो ऐं पाण फरमायो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज़हार कयो कलमो पढ़ो त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महबूब त साम्हूं वेठो बाक़ी तव्हां छा बचो ला इलाहा इल्लल्लाह आदम खां अॼु थी पियो हले हा किथे मूसा कलीमुल्लाह किथे ईसा रूहुल्लाह किथे खलीलुल्लाह सफ़ीउल्लाह इहे पिया हलनि पर हिकिड़ो इस्म उन्हनि खे सिफ़त मिली न ॿिनि खे हेॾां मुहम्मद रसूलुल्लाह पूरी काइनात में लौलाक लमा ख़लक़तुल अफ़लाक महबूब तूं न हुजे त काइनात ई न थी कयां पोइ माण्हू आले रसूल खां बि भुलियल अथव उहो चए थो हुसैन मिनी वाना मिनल हुसैन मुमा मां हुसैन मां त आले रसूल पंहिंजनि पाक मोहम्मद खां जुदा न आहे न को मोहम्मद आले रसूल खां जुदा आहे जंहिं उन्हनि सां बोध कयो उन महबूबनि सां कयो जंहिं महबूबनि सां कयो अलाह लाइ जंग लाइ तयारु थी वञे जंहिं उन्हनि जी इतबा कई मोहबत कई उन मूं मोहम्मद करीम सां मोहबत कई जंहिं मूं मोहब्बत सां मोहबत कई उन अलाह सां मोहबत कई या अलाह इन कुंतुम तुहिब्बून शर्त ॾिसो न इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह चाहियो था अलाह ताला मोहबत करे फत्तबिऊनी हिन जी इतबा कयो मुंहिंजे हबीब जी युहिब्बुकुमुल्लाह पोइ अलाह ताला मोहबत करे यहदीकुमुल्लाह हिदायत ॾींदो अॻिते जॾहिं वयो सभु अक़दाम तव्हां साबित क़दम कंदो इतबाए रसूल हाणे महबूब मदनी तशबीह मोहबत असांखे मिली असांखे सोबत कोन मिली मिसकीन माण्हू हुते हुजूं हा ओॾी महिल न त उहा साॻी सोबत कामिल मुर्शिदनि में मिलंदी आहे अक्सर साॻी पर जे हाणे सभिनि जो पंहिंजो ईमान जेको पंहिंजे मुर्शिद जहिड़े हंधि सम्झंदो उते ई पहुचंदो पाण बि उते पहुचंदो हुन ईमान ई अहिड़ो आहे त ला इलाहा जॾहिं तव्हां कंदो त ला इलाहा 10.5 साल छो अॼु त असां लिखी ॾेई छॾियो बाबा ईंदासीं कोन अचे मको तव्हां वटि आयो 10 साल ते सुलह जो दॿिया निमाज़ मिलंदी मेराज में खाइण लाइ कोन ज़कात किथां नाज़िल थींदी हिकदमि अॼु कोन थो थिए रोज़ो बाद में आयो आहे त बाक़ी छा पिए कयो असहाब सां घुरनि छा पिए कयो सोहबत मोहब्बत ऐं नफ़ी पिए कयूं छो जो महबूबनि करीमनि प्रैक्टिकली कराए छॾी नफ़ी कहिड़नि नफ़ी पिए कयूं जेके क़ुर में 3 वॾा बुत हुआ ऐं 3 बुत काबे में बि हुआ 3 बुत काबे में हुआ ऐं 3 क़ुर में ॿुधायो विया त माल जान औलाद तव्हां लाइ खसारो आहे माल जान औलाद ऐं वरी महबूब छा था फरमाइनि हाणे ईमान तव्हां बुत बि आहिनि फरमायूं त जेसि ताईं मूं मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां पंहिंजे माल जान औलाद खां मथे मोहबत न थिए तेसि ताईं तव्हांजो ईमान पूरो ई न आहे माना ला इलाहा कोन थी अॼुकल्ह असां सभु या त माल जे चकर में या औलाद जे चकर जेके चिचड़ चंबड़ाए अथनि पोइ ग़लति सही नेगेटिव तव्हां पाण हिन चुगायूं था खाओ बाबा हीउ कीड़ो अथव हीउ हलवो अथव हीउ फलाणो अथव इन में पता पिया इन करे यार विसरी वियो असां पंहिंजी सुञाणप विसरी असां किथां आयासीं केरु आहियूं काॾे वेंदासीं कहिड़े बि माण्हूअ ते साम्हूं हेतिरा माण्हू वेठा आहियो कंहिं ते निरण ते को नालो ज़ात लिखियलु आहे तव्हांजा शनाती कार्ड कूड़ा
तव्हांजा पासपोर्ट पूरा, तव्हांजे कहिड़े वजूद ते मां नालो रखां हिते त ही डॉक्टर आसिफ़ आहे, हिन ते थोरो काऊं खे चए थो भाउ परे थी, मुंहिंजो नालो अंगूठो कन ते न खाई फिरियो वञी, न को चइबो तूं मुंहिंजो नालो कीअं रखंदे, मुंहिंजो नालो हाणे जो किथे आहे नालो। वरी जॾहिं मां गुज़ारे वियुसि, जेके खे ख़बर न पई गुज़ारे वियो आहे, सुतो पिया चवंदा भाई डॉक्टर आसिफ़ सुतो पियो आहे, भाई जी ख़बर थी पवनि मरी विया, चवंदा हुनजी लाश आहे, हुनजी मैयत आहे, अरे हू काॾे अची उहो हली वियो, अरे असां त हिन खे बि सम्झो जेको सुतो पियो आहे, माना इहो डॉक्टर आसिफ़ न आहे। यहूदियुनि सुवाल कयो त रूह छा आहे, त हुकुम थियो फरमायनि कुल्लु रूह मिन अम्रि रब्बी, अल्लाह जो हुकुम आहे बसि। हिन जे बारे में केरु नथो ॼाणे, मगर वरी हिकिड़ो अखर क़ुर ॿियो अॻिते आहे त मगर कुझु ॼाणनि था, कुझु ॼाणनि था। पोइ इन रूह जी परूर लाइ जॾहिं कुझु ॼाणनि था त महबूबनि करीमनि खां असां त पुछो हूंदो उहे कहिड़ा, पर माण्हू हलंदो रस्ते ते हुनजे। मन अरफ़ नफ़्सहू फ़क़द अरफ़ रब्बहू, हदीस कुदसी, जंहिं पंहिंजे नफ़्स खे सुञातो तहक़ीक़ उन पंहिंजे रब खे सुञातो। नफ़्स खां वॾी ॻाल्हि को नफ़्स अलाह ने पंहिंजे लाइ बि इस्तेमालु कयो आहे। हिकिड़ो माण्हू आहे, तव्हां चओ था यार माण्हू अजीब आहे, त ज़ालिम आहे, हीअं आहे, भेणा नेकीअ जी का ख़ुशबू कोन, त सदाईं झगड़ो, सदाईं फितनो, सदाईं फसाद, सदाईं गुनाह जी तरकीब, इहा हिकिड़ी कैफ़ियत आहे इंसान ते। पोइ केतिरो वक़्तु थी रहेसि, 6 महीना 8 महीना साल, त क़ुर में हिन खे अलॻि कढी वियो, वमा उबर्रिउ नफ़्सी इल्ला नफ़्स लअम्मारतुम बिस्सूइ, हे मुंहिंजा साईं मां हिन खे साद पाक नथो चवां, बरी नथो चवां, इल्ला नफ़्स लअम्मारतुम बिस्सूइ, त हमेशह बुराई जो हुकुम कंदड़, इल्ला मगर मा रहिम रब्बी, जेते तूं मुंहिंजा पालणा, रब्बी मुंहिंजा पालणा, लग़फूरुर रहीम, हिते गफ़ार ऐं रहमान ॾेई सघियो थियो, गफ़ूर ऐं रहीम छो ॾिनई? हिकिड़ो हूंदो आहे बख़्शण छॾणु, हिकिड़ो बार बार माफ़ करणु, न गफ़ूर रहीम, गफ़ार बख़्शींदड़, गफ़ूर बार बार बख़्शींदड़, बार बार बख़्शींदड़। ॿार अचे को माण्हू खे ख़बर हूंदी आहे छोरो घिटी मां आयो आहे, किन थी आहे, वरी धुआरे ॾाढा सुन माते वरी खाराए पिया सुम्हाए, ख़बर कोन छा में वरी ख़राबु थी वेंदो, पर वरी बि करे थी, इहा गफ़ूर जी सिफ़त आहे। अलाह खे बि ख़बर आहे ही तो करे पियो सुभाणे वरी करे। हाणे हिकिड़ो माण्हू इहो इहा हुनजी कैफ़ियत आहे, 6 महीननि खां पोइ साईं मूं वटि आयो, मूंखे चई साईं हू माण्हू ॾिठो जेको वॾो ज़ालिम ऐं फलाणो, हाणे वरी टोपड़ी पाती पई निमाज़ में सभिनी खां माफ़ी वठंदो थो वञे, साॻियो माण्हू थी निदामत वारो नफ़्स आहे। त क़ुर 30 ते फरमायूं वला उक़्सिमु बिनफ़्सिल लव्वामा, हू अमारो ही लव्वामा, कसम आहे उन नफ़्स जो, उन कैफ़ियत जो जेको निदामत करे थो। हाणे आजिज़ी इनकिसारी, सही खे सही, ग़लति खे ग़लति पियो सम्झे, इहा हिकिड़ी कैफ़ियत इंसान जी। जॾहिं तव्हां में इहा अचे त पहिरीं त तव्हां बिल्कुलु इनकार थींदो उन ॻाल्हि जा, हक़ जा, फ़क़्र जा, हुननि जा, वरी तव्हांखे थोरो इक़रार थींदो, ऐं वरी ग़लति खे ग़लति, सही आहे, तुंहिंजी ॻाल्हि सही आहे, फ़क़्र हीअ ग़लति आहे, सही पहिरीं दफ़ा तूं सॼो ग़लति आहे, ठीकु थियो। कुझु अर्से खां पोइ वरी साॻियो माण्हू आयो, चई फलाणो माण्हू ॾिठो जेको सभु शइ छॾे पियो, हाणे सफ़ा अलॻि थी वेठो आहे, मालिक अञा ज़िक्र फ़िक्र वेठो करे, इहो मुलहिम आहे, हाणे रस्ते में पियो वञे मालिक जे। वरी तव्हां चवंदो साईं हाणे त फ़िक्र ई कोन अथसि न को दुनिया जो फ़िक्र अथसि, खाइण पीअण जो, अलाह अलाह वेठो करे, इहो हिकिड़ो नफ़्स आहे। हाणे जॾहिं इन कैफ़ियत में तव्हां ईंदो, हिकिड़ी ॻाल्हि हिते ॿुधाए छॾियां, फ़क़ीरीअ में सुठो खाइणु, सुठो पाइणु, सुठी तरह रहणु, हे बि कोन्हे नेमत जो इज़हार आहे। न इसराफ़ कयो, फ़ुज़ूल ख़र्ची, न कंजूसी कयो, विच तरह म्याना रवि। जे अमीर थियणु चाहियो था, असाबनि सवालियो गनी कीअं थियूं, अमीर कीअं थियूं, पर मां विच तरह थी हलो, म्याना रवि। 10 रुपये में कमु थिए थो, 100 रुपयो ख़र्च न कयो, ऐं 10 में सुठो कमु थिए थो त 20 रुपया किनी शइ न वठो, मिसाल कंजूसी न हुजे, इसराफ़ न हुजे। हाणे इहो नफ़्स तव्हां चयो त साईं पहिरीं अहिड़ो, वरी हाणे अहिड़ो, हाणे सफ़ा अलाह लोग थी वियो आहे। हाणे जॾहिं तव्हां इन कैफ़ियत में ईंदो, इन खे चइबो आहे ला इलाहा,
ला इलाहा इल्लल्लाह। का शइ मौजूद ई न आहे, को ख़्याल ई न रहियो यार खां सवा, को ख़्याल ई न रहियो अलाह खां सवा। हाणे जीअण अलाह अलाह, मरण अलाह अलाह, दोस्ती अलाह अलाह, दुश्मनी अलाह। प्योर हुनजो कानून थियो त मां हिनजो ही सर्किल आहे, ही मुंहिंजो किताब आहे। हाणे मां हीअं हलंदुमि, मां ही इक़रार कयो, ही मूं कोल कयो पंहिंजे यार सां, ही मूं बैत कई पंहिंजे मालिकनि सां। हाणे मां इन ते हलंदुसि। हाणे हिन ते केरु थो बीहे, केरु अधु थो बीहे, केरु हाणे कैफ़ियतुनि मां चई कैफ़ियतूं ईंदियूं। हाणे जॾहिं इन में ईंदो त तव्हां फ़क़ीरी में, हाणे मोमिननि में ईंदो। कई दफ़ा सभिनी असाबनि चयो त असां मोमिन आहियूं, ठक आया थी लहे त अञा हिन जे ईमान गिड़ियो ई कोन्हे अंदरि दिलनि में। छो दिलनि में छा गिड़णु आहे? को तीर गिड़ंदा, को शुरू गिड़ंदियूं, छा गिड़ंदो? छो जो तव्हां हदीस जो पहिरियों किताब मशकात जॾहिं पढ़ंदो अल ईमान जो चैप्टर, त ईमान छा आहे? इक़रारुम बिल्लिसान, ला इलाहा इल्लल्लाह इक़रार, व तस्दीकुम बिल क़ल्ब मुहम्मदुर रसूलुल्लाह। इत्बाए रसूल, मोहब्बत रसूल, सोबत रसूल, इत्बाए अल्लाह, सोबत अल्लाह, फना अल्लाह। शर्त तो इहो रखियल आहे न हिन जी कयो त इक़रार। तव्हां सभु को कलमो पढ़े पोइ सभु असां त बदकिस्मत अब्दुल्ला नालो रखियल आहे, तोर थियल आहे असांजो, असां वॾा मुड़ुस माण्हू आहियूं। बाक़ी जेकी मख़लूक अलाह ख़ल्क़ी आहे न, इहे ई अथव, बेफ़ालतू अथव। इहो ई असांजो कॉन्सेप्ट आहे। हीअ सॼी तख़लीक़। बाबा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव, तव्हांखे तव्हांजो मुड़ुस माण्हू, हल साईं तोखे मां दुनिया जो पैसो थो ॾियां, साईं तोखे सॼो ॾेई थो छॾियां, वाढे खे मना करे छॾियां, कमु न कजे, इलेक्ट्रिशियन खे मना करे छॾियां, सब्जी वारे खे सब्जी न, दुकान वारे खे सिधो न ॾियां, खीर वारे खे मना करे छॾियां, कपिड़े वारे खे मना करे छॾियां। हाणे नोट खणी विया, हे हिक ॿिए खे हिक ॿिए लाइ मुस्तक़र कयो आहे, सभु बराबरि, सभु अलाह जा बराबरि। तव्हां में हा बहितर उहो आहे जेको तक़वा में वधीक आहे, जेको मालिक जी परहेज़गारी में, मालिक जी फना में, बका में, इन्हनि में वधीक उहो बहितर ज़रूरु आहे। इहो त अलॻि रूप आहे, उन में असां अचूं बि कोन था, पर ज़ोरी गिड़ंदा आहियूं कोन। पोइ जॾहिं त इहा ला इलाहा जी के एतिरो पढ़ायो महबूब मदनी असाबनि खे, ला इलाहा इल्लल्लाह, टे बुत हुआ, माल जान औलाद। हाणे काबू कीअं थो मिले? काबू ईअं हलंदो बसि ॿ टे तस्वीर सां, साई गाड़ी अची थोरी पाण सां, वरी ॾाढी नंढी ॾाढी कंदा, बसि काबा हली पवंदा, तवाफ़ थींदा, ऐं थो थिए कोन थींदो सॼी उमिरि। न हदीस मां न क़ुर मां साबित आहे, रस्तो ई कोन्हे उहो अपनायल। चोरो स्कूल ई कोन थो वञे, इम्तिहान वेहे कोन थो, सही पास थी वेंदो। ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा नफ़ी पई थी, नफ़ी ला इलाहा जो झाड़ू हितां खां हेठि थई, ॿियो तव्हां कचिरो निकिरे, ख़्याल जो निकिरे, कोल जो निकिरे, फैल जो निकिरे, हर नेगेटिव शयूं जेके मथां खां वठी पेरनि में, अंदरि ज़ाहिर में, बातिन में, कोल में, फैल में, रहणीअ में, कहिणीअ में। न त तव्हां ॾिठा थींदो मूं वांगुरु कहणी सभु कोई कई रहणी औखी बात, बदरी थींदी ज़ात, रहणीअ मारो हल चवे। त ला इलाहा इल्लल्लाह जो इक़रार त थियो, तस्दीक किथे आहे? रहणी जेको चए सो करे। न त असां सची ॿुधायूं त फ़क़र वारा बि सज़ा में आहियूं। क़ब्र मक़तन इंदल्लाह, अल्लाह खे सख़्तु नागवार ॻाल्हि गुज़रे थी, लिम तक़ूलून मा ला तफ़अलून, जेकी में चओ था तो करियो कोन था। क़ुर तो असां किथे त ला इलाहा इल्लल्लाह जी मंज़िल ते करणी आहे, फ़िक्र सां। अफ़ज़ल ज़िक्र आहे, अफ़ज़ल ज़िक्र आहे बाबा। हाणे जॾहिं तव्हां ला इलाहा इल्लल्लाह थी, टे बुतनि जी तव्हांखे परवाह न थी, हूंदा सही, माल जान औलाद ॾेखारे कंदो, पर हिते अचनि छो जो हुकुम आहे, इन करे छॾींदो कोन, हुकुम आहे, न त हुकूकुल इबाद ख़तमु थींदी। हर चरवाहे खां महबूबनि फरमाया पंहिंजे रेवड़ जे बारे में पुछा थी, जीअं धनार खां पुछंदा आहियो त मूं तोखे 11 ॿकरियूं घणे ॾिनियूं, छोराचारी कोन, तूं केॾे सुम्ही पिया होटल ते वेही रहे, ॿकरियूं त मुंहिंजियूं साॻियूं अबरियूं लॻियूं पियूं आहिनि, पाणी हुन केतिरो पियारणो आहे, माल खे खाराइणो आहे, राति जो आरामु करणो आहे, खुर ॾिसणा आहिनि, कन ॾिसणा आहिनि, कीड़ा त कोन, हीअ त टंगूं त ख़राबु कोन थियूं आहिनि। हा ईअं तव्हांखे औलाद, घर जा भाती जिन खे संभालणो आहे, सॼी दुनिया जो ठेको तव्हां बि कोन खयो आहे। ऑफिस में जेको आहे पंहिंजो करे काउंसलरशिप निकिरंदो, चेयरमैन खां हुन जे बारे में पुछा थींदी, मिनिस्टर खां पंहिंजी मिनिस्टर जे बारे में, हर चरवाहे खां पंहिंजे रेवड़
त जेतिरी घटि बाउंड्री हूंदी ओतिरी घटि पुछा थींदी आहे भाउ। त असां सभु उन सीगे में आहियूं, असां चऊं था कयूं कोन था। अलाह फरमाए थो मूंखे ॾाढी सख़्तु नागवार गुज़रे तुंहिंजी। यार आम माण्हू खे चवंदो यार तूं त रुॻो थो चई ऐं करी त कुझु पवंदो। त असां ला इलाहा इल्लल्लाह जी पहिरीं महिनत 10.5 साल 10 साल अॻियां माना माल जान औलाद रा बुत भॼा विया। हज़रत बाबा सिद्दीक़ रज़ा ताला पुछे तो फर्ज़न तो चवे त साईं तूं फलाणी जंग में मुंहिंजे साम्हूं अची वई, मां चाहियां त तोखे मारे सघियुसि थे पर मुंहिंजो छॾीस बाबू आहे। हज़रत बाबा सिद्दीक़ रज़ा ताला फरमायो जे मुंहिंजे साम्हूं हुजे हा त मोहम्मद करीम दुश्मन तुंहिंजी माला छॾियां। इहो बुत औलाद जो भॻो जेको होसि क़ुर्बान कयो महबूबन मदनी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां जान औलाद पियो, जान बि वई, घर छॾे छॾियूं, हिजरतूं थी वियूं, बसि यार सां यगाना थिया। इहा अथव ला इलाहा, इहा अथव ला इलाहा। अॼु बि हाणे हुनजो रस्तो त आहे, इतबाए रसूल त आहे, सुन्नत रसूल त आहे, कानून रसूल त आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उन जी इतबा, उन सां मोहबत, सम्झो नबी सां सोहबत आहे, उन सां मोहबत, उन खे कमु करणु इतबाए रसूल आहे। फना फे रसूल नथो थी सघे। फना फे रसूल ॾुखिया थींदा माण्हू। फना फे रसूल तमामु ॾुखियो मक़ाम आहे बाबा। उहे पेवंद थींदा आहिनि, वञी महबूबनि सां हैरान था बंदा जुमे में निकिरंदा वेठा 12 ई सूरत में त ला इलाहा इल्लल्लाह। हाणे जॾहिं तव्हां ला इलाहा थी बुत भॼी पिया, तव्हांखे हाणे तो यार सॾेव। हाणे जेको चवंदा आहिनि न फ़क़ीरी में हलूं, हाणे यार तो सॾेव अञा पहिरें ॾाके ते या अय्युहन नफ्सुल मुतमइन्ना इरजी इला रब्बिकी राज़ियतम मर्ज़ियतम फदखुली फी इबादी वदखुली जन्नती। हे नफ्स मुतमइन्ना, राज़ी नफ्सा, मोट पंजे रब ॾांहुं राज़ी थी, मोट पंजे रब ॾांहुं राज़ी थी। फदखुली फी इबादी, हाणे मुंहिंजे बंदनि में जेके मार्फत वारा फ़क़्र वारा नबी जी महफ़िलूं, रसूलनि जूं, पंजतन आले रसूल जूं, तदहीरा जूं ऐं औलिया अल्लाह जेके बि थी गुज़रिया उन्हनि जी अचो हिननि में दाख़िल थिया। हाणे जॾहिं तव्हां इहे के न को अमारो हुजे न को लवामा हुजे, मुल्हिमा अञा घिड़ियो आहे, सोबत वेठो आहे, मुल्हिमा आहे त यार यार जो रस्तो खपे। हाणे दुनिया घणी थींदी ऐं तो मुतमइन थिए पंहिंजे यार खां त हाणे अॼु खां पोइ भला जहिड़े हाल में रखंदे तोसां रहंदासीं, तोसां रहंदासीं, इहो राज़ी थींदो। पंहिंजी मर्ज़ी छॾे यार जी मर्ज़ी ते हलणु, चाहे उन में औलाद छॾे वञे, चाहे ज़ाल छॾे वञे, चाहे माल मिल्कियत ख़तमु थी वञे, चाहे कुझु बि न बचे, जंग बरबटे जुगी बची आहे, पर अलाह आहे। इहो वॾो अमीर माण्हू आहे, वॾा माण्हू आहिनि बाबा, इहे वॾा माण्हू, वॾा पावरफुल माण्हू आहिनि। जिन यार जे करे अहिड़ी नफ़ी कई पोइ एतिरो छो जो हाणे हाणे इन अलाह ताला तव्हांजी कैफ़ियत ॾिसी चयो हाणे मोट मुंहिंजे रब ॾांहुं, हाणे कल बड़ा वेंदो, हाणे कल बड़ा वेंदो। हाणे जो दुन अर्श जे मानिंद आहे ऐं दुन खां हेठि नफ़्सी लतीफ़ो आहे, दुन जे हेठां हिकिड़ो मक़ाम आहे जंहिंजूं सभु कैफ़ियतूं इहे अथव, कॾहिं अमारे में, कॾहिं लवामा, कॾहिं मुल्हिमा, कॾहिं मुतमइन्ना। हाणे अञा स्टेज फ़क़ीरी कोन आई आहे, हीअ अञा राज़ी थी आयो आहे, पर अञा न, अञा बि हूंदसि मां गौस थियां, मां कुतुब थियां, मां वली थियां, मूंखे हीअ दर्जात मिलनि, मूंखे हीअ ताक़तूं मिलनि, इहे नफ़्स मुतमइन्ना में थींदियूं आहिनि। ज़िक्रकार में मां वॾो फ़क़ीर आहियां, मां वॾो जुम कयां, हाणे मूंखे झुकनि, हाणे मूंखे हीअं कनि, हाणे मूंखे वॾो फ़क़ीर सम्झनि। पर असांखे पंहिंजे अफ़ाल जी त ख़बर आहे न भाउ, आईने ते बीहंदा आहियूं त असां मां खणी कोन ॾेई सघंदो आहियां। मां हीअं अधु ॾेई हिकिड़ी अखि ॾेखारे वरी हाणे सभु शइ ॿुधाए थो आईनो। तव्हांखे आईने सां ॻाल्हाइण सेखारियां, ख़ुदा जो कसम नंढे हूंदे खां अॼु ताईं जेके कयो सभु ॿुधाईंदो, रुॻो चईसि यार मां कीअं आहियां, चवंदा अरे मुड़ुसि माण्हू आहीं तूं, तुंहिंजी बहादुरी, तुंहिंजी दिलेरी, तुंहिंजो स्टेटस, तुंहिंजो अंदरि, तुंहिंजो ॿाहिरि सभु ॿुधाईंदो आहे। ऐं को वक़्तु ईंदो जे तव्हां हिन सां यारी रखी छॾियो त हू ॻाल्हाईंदो, तूं बीठो हूंदे, अंदरां आवाज़ ईंदो, माण्हू बीठो हूंदो तो वारो। आम माण्हू उन्हनि खे चवंदा आहिनि त इहो हमज़ात आहे, पर पंहिंजो मुल्ह अंदरां जेको आहे न नेकीअ फ़रिश्तो उहो आहे, उहो साम्हूं तुंहिंजी सूरत में अची वेंदो। भली 20 साल पुराणी या नई ॻाल्हि पुछी त ॿुधाईंदो आहे। सो हाणे इन में यार सॾे थो, या नफ्सुल मुतमइन्ना इरजी इला रब्बिकी राज़ियतम मर्ज़ियतम फदखुली फी इबादी वदखुली जन्नती। हाणे फ़क़ीर हिकिड़ो कमु जॾहिं दुनिया छॾिया, हाणे मक़सदु रखंदो जा
जो हाणे इहा जन्नत न जन्नत विसाल यार हाणे मूंसां मुलाक़ात जो अथई न छो मुंहिंजे बंदान हिननि कयो आहे इन्हनि जे थ्रू मूं वटि अचु इन करे ओशा कंजा ही ज़िक्र अज़कार सिलसिला खोले उहे वरी पाण मिली आया हाणे यारनि खे मिलवाइनि पिया जेको हले जेको उन रस्ते में हले पर सवलो थोरी आहे बाबा अञा अॻिते वेंदे ज़ाल छिकी ईंदे फोन ईंदे वरी अॻिते वेंदे छोरे ई फोन ईंदे मां किरी पिया मां पियो अची आहियां मुंहिंजो हीउ थियो आहे हाणे त चिचड़ थो गीले गीले सभु विहारींदा हिते वरी साॻो उहो जंड वांगुरु या वरी उन उठ वांगुरु जेके अखियूं ॿधियूं पियूं आहिनि या उन डांद वांगुरु जेको खूह ते हली 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 शाम जो पटी खोली साॻी जॻह ते बीठो आहे जेसे हिते फौजी परेड करे करे हुनखे चवंदा जेसे हिते त साॻियो पी रहंदा आहिनि असांजो हाल बि उहो ई आहे सॼो ॾींहुं हली 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 वरी हेठि था वरी साॻी जॻह ते बीठा आहियूं छो जो इहे बुत वॾा आहिनि हाणे फतह मक्का थी थिए इहा हाणे तव्हांखे मदद वठणी हालात तव्हांजो हीउ काबू फतह कोन हिन काबे में पिया न छो जो हेसि ताईं त सभु शइ निकिरी थी वञे माण्हुनि जी हिते जेके प्यार आहिनि उहे ईअं वेठा हाणे हीउ काबू आहे कल्बुल मोमिन बैतुल्लाह कल्बुल मोमिन अर्शुल्लाह कल्बुल मोमिन अर्शुर रहमान छो सूरत तोहा में आहे पुछो अलाह किथे अलाह अर्श किथे सूरत तोहा में अर्रहमान अलल अर्श इस्तवा रहमान अर्श ते मुस्तक़ीम थियो अर्श किथे मौवन पाण मौवन फरमाए कल्बुल मोमिन अर्शुर रहमान कल्बुल मोमिन अर्शुल्लाह उतने जे ओशा के हेॾा जा निहारियो पोइ भिटाई साहिब जो छो वञी वणकार हिते न ॻोल्हियो तखे लिखो की न लतीफ़ चए बारो चोबे पार नाए नेणने हार त तेरो तो में दोस्त जो ॿार कुले ते बाबू तारक ॼण चोरो गुम थियो आहे मुंहिंजो पोइ जॾहिं मंज़िल उठूं त उहो वरी अलॻि शइ आहे इशारो ॿुधायो पर अलॻि शइ आहे जेके तूं ॻोल्ही सो तूं पुनू पाण पर पहिरीं पंहिंजे पाण मां त जान छॾाए इहो त पुनू पाण पोइ ॾिसंदासीं आईने में इन ते रुॻो कहाणी आहे सभिनि जी थकावन माण्हुनि जा त सही वक़्तु आहे सभु उहो सभु कुतुब थी विया आहिनि ला इलाहा थिए पोइ मञंदो साफ़ ला इलाहा में न ज़ात रहे न तुंहिंजी स्टेटस रहे हुस्न कमाल जमाल ज़ात पात सभु चट थी वञनि ला इलाहा में ऐं तूं यगानो हुजे पोइ तूं ईंदे तोखे सॾींदो हाणे हलिया यार मुलाक़ात कंदा सभु खफ़ा लाहे आहीं हाणे त भला कचहरी थिए पोइ हाणे हिन ला इलाहा में इब्राहिम अलैहिस्सलाम खे सवाल कयो अल्लाह खां अल्लाह कीअं जीआरी ॾे हाणे मां जीआरण जो रस्तो थो ॿुधाइण लाइ छो फ़क़ीरी जीआरण आहे ला इलाहा फना इल्लल्लाह सां बका ही बज़ाहिर हलंदड़ फिरंदड़ माण्हू मोलनि इन्हनि जा कल्ब मोल इन करे मोलनि हाणे ज़िंदा थींदा हाणे हेॾां 4 अंसर हुआ मिटी बाहि पाणी हवा इन सां बोतो ठहियो आदम जो रूह विधो आबी आतिशी खाकी पादी जेके आमिल अखर ठाहींदा या कंदा हिकिड़ो वेठो आहे मूं वटां ठीकु आहे न इहे सभु ठाहींदा इहे सभु 4 पखी इब्राहिम अलैहिस्सलाम खे चयो को ऐं चइनी खे मुंहिंजे नाले सां सॾु छा थी मुंहिंजे नाले सां हाणे इहे 4 ई असां में कैफ़ियतूं आहिनि मिटी जी कैफ़ियत आहे हुस्न परस्ती मिटी जी कैफ़ियत आहे जॻह सां मोहबत माल सां जान सां कपिड़े सां माना मिटीअ जी शयूं सभिनि सां हुन सां मोहबत मिटी ग़ालिब बाहि जो अंसर ग़ालिब बुग़्ज़ आहे हसद आहे कीनो आहे उजुब आहे तकबुर आहे शहवत आहे बाहि जो अंसर हवा जो अंसर जे सही ख़्याल आहे त में के ख़्याल आहे मिल सां बि ख़्याल नाल ख़्याल सां ख़्याल अड़ाइनि खे ख़ासि ख़ाली हवा ख़्याल जिते ॿियारियो पाणी इल्मु आहे पाणी इल्मु आहे इहे 4 ई अंसर असांजे बोते में हुआ इन्हनि खे ला इलाहा सां को बि तॾहिं ला इलाहा ॾुखी आहे ला इलाहा जी मुंहिंजे कोई से ऐं मुंहिंजे नाला सां 4 ई पखी कुठा विया मिलाए मिक्स करे रखिया विया असां हाणे मिक्स करे रखिया विया आहिनि न हिन में 4 अंसर हिन में 4 हिन में 4 हिन में 4 इन खे ला इलाहा सां को पोइ कबो इल्लल्लाह जी मंज़िल में जो आहे इल्लल्लाह त 4 माण्हू निकिरंदा तव्हांजा बाहि जो अलॻि बीठो हूंदो हवा जो अंसर पाणी जो अंसर 4 ई माण्हू तव्हांजे साम्हूं बीठा हूंदा मूं ॾिठा 4 ई तव्हां रूह ते बीठा हूंदो हे किथां माण्हू आया 4 ई इहे 4 ई पाक थी आया मूं तूं क़बलनि त मूं तूं मरण खां अॻु मरी विया ला इलाहा जे ज़िक्र सां हुआ ला इलाहा जे ज़िक्र सां मरंदा बाहि जी कैफ़ियत या नार कूनी बरदम सलाम अला इब्राहिम हे बाहि हाणे मालिक घुराए थो न उन बाहि खे थधो कंदो सलाम थी आहे तूफ़ान नूह थमजंदो तव्हांजो पाणी थमंदो पाणी इल्मु आहे अॼुकल्ह माण्हू हर माण्हू चए थो हीउ इल्मु खपे
अमलियात खपे, हमज़ात खपे, फलाणो खपे, ही खपे, तावीज़ खपे, हू खपे, दर्जात खपनि, तस्मीह खपे, वज़ीफ़ो खपे। इहे सभु इल्म बेकार न आहिनि। नबी साईं दुआ थो करे, रब्बि ज़िदनी इल्मा, हे मुंहिंजा साईं मूंखे इल्म अता फरमा। इल्म त खोड़ आहे, साॼे पासे वारो, खाॿे पासे वारो, माना हेॾा बि यूज़ करे, हेॾा उल्टो नेगेटिव पॉज़िटिव। पर नबी साईं दुआ फरमाई, अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका इल्मन ला यनफ़उ, हे मुंहिंजा अल्लाह पनाह थो घुरां उन इल्म खां जेको नफ़ो न ॾींदड़ आहे। त साहबनि पुछो नफ़ो घुरिजी जेको अल्लाह जी मरफ़त अता फरमाए, अल्लाह जी इत्बा, अल्लाह जी फना बका मुंता या उन जी मरफ़त उहा ॾियारे, उहो इल्म नाफ़े। बाक़ी इल्म नबी साईं फिल्टर न थी वियो, न खपे न खपे। त तव्हांखे ला इलाहा में इल्म जी नफ़ी, पंहिंजे इल्म जी नफ़ी कयो, अल्लाह जो इल्म ईंदो। पंहिंजे वजूद जी नफ़ी कयो, अल्लाह जो इज़हार थींदो। पंहिंजे अखियुनि जी समाअत जी नफ़ी कयो। तव्हां ॾिसो था छा? न अखि ॾिसे थी, अंधनि खे असांखे सुहिणियूं कयूं त अखि ॾिसे किथे थी, कनु ॿुधे थो छा? केरु थो चए बेवकूफ़ी आहे? कनु ॿुधे थो, पोइ ॿोड़नि खे कन नथा ॿुधनि, ज़बान ॻाल्हाईंदी आहे छा? न गूंगरे ॻाल्हाइण वारो केरु, ॾिसण वारो केरु, ॿुधण वारो केरु, सामान न आहिनि। पर हितां समाज बंदि, हुतां हू बंदि, सभु शइ बंदि। किथे कहिड़ो बि करे किने टई बंदि करे छॾींदो। सो ला इलाहा में मां ज़िक्र जी फज़ीलत सॼो क़ुर हदीस में ॿुधायां बाबा। हू तकरीर कोन कंदा, असां फ़क़ीर माण्हू जेको थोरो घणो कल्ब में यार ॾिए पियो, तव्हांखे ॾियूं पिया। असां पढ़ी कोन ईंदा आहियूं, न को असांखे टॉपिक हूंदो आहे, को ही कबो आहे मौक़े मुनासिबत सां। पर ही बगन मची मन में पारस पसन की न की, सवाब जे ख़ातिर क़ुर में यासीन में एतिरो, रहमान में एतिरो, फलाणे में एतिरो। हाणे रहमान में फ़ाइदो आहे, पर रहमान जो इस्म आज़म तव्हांखे मूं कढी ॾिनो। त फ़बी आला रब्बिकुमा तुकज़्ज़िबान, इहो बि इस्म आज़म आहे। अर रहमान जो लफ़्ज़ रहमान इस्म आज़म आहे, इस्म ज़ात आहे। इस्म ज़ात अल्लाह, वरी अर रहमान खे ज़ात कयो, इहो बि ज़िक्र आहे। त हुन मां ॿ शयूं खणबियूं, बाक़ी खे छॾ। ॿिए पढ़ंदा न, ॿियो खोड़ वेठा आहिनि रहमान जा फज़ीलत। तूं फ़बी आला रब्बिकुमा तूं कढी आहीं, या रहमान कढी आहीं। असांखे 1500 दफ़ा कराईंदा हुआ ज़िक्र राति जो। ही छा तजलियूं आहिनि, तव्हां 1500 दफ़ा पढ़ी ॾेखारे, मां तव्हांखे इजाज़त वञा। या रहमान या रहमान या रहमान या रहमान कयो, डोरियो पंहिंजे यार खे, इस्म आज़म निकिरंदो। पोइ तव्हांखे रहमान आहे, तव्हां जो मां पढ़ंदुसि, तव्हां पढ़ी कोन था सघो। अर रहमान अल्लमल क़ुरान, रहमान जो इल्म। त पहिरीं रहमान थींदे पुॼो, पोइ उस्ताद थींदे पुॼो, पोइ सेखारींदव। त उस्ताद खे तव्हां पहिरीं पाण खे त कढो। त इन करे ज़िक्र सां गॾु फ़िक्र, ला इलाहा चट कयो, माल जान सिर्फ़ सभु लीला, पोइ इल्लल्लाह बाक़ी पोइ पढ़ंदो। ला इलाहा में मलक नासूत मां निकिरंदो। ही धरती मां हीअ शइ मथे उछली हेठि किरे पई, अड़े मथे छो न वई हली? हिनखे कशिश शकल ग्रेविटी चऊं था, छिके थी ज़मीन खे हेठि, अर्शे खे हेठि। नासूत माना हीअ जेॾां मां उछलियां ओॾां ई हली वञे, नासूत असर न थिएसि। इहे माल जानोड़ा तपड़ो असां वरी विहारे छॾियो। त ला इलाहा अहिड़ी कबी, अहिड़ी भठी ॿारियो जो ख़्याल ई न थिए। हीअं पाणी उछल त बि शू करे खाए, तेल उछल भठो ई अहिड़ो तओ गरम हुजे अंदरि भठी ज़िक्र सां। एॾी ला इलाहा कयो जो तन तन मां, वार वार मां, हॾी मां, गोश्तनि मां, हर अज़ा मां ला इलाहा इल्लल्लाह पोइ निकिरंदो, जेसीं ला इलाहा न थींदो। त ला इलाहा में पोइ कॾहिं कॾहिं पोइ असांखे इन्हनि कैफ़ियतुनि में कढण लाइ के माण्हू, मां तव्हांखे अॼु उहो थोरो ज़िक्र कराईंदुसि, ठीकु आहे न? बसि चंद इहे जंहिंमें सभु मुल्क हूंदा। नासूत में ला इलाहा निकिरंदो, इल्लल्लाह में मलकूत पढ़ंदो आहे। अल्लाह जो ज़िक्र जबरूत में तव्हांखे पढ़णो आहे, हिते थोरी पढ़णो आहे। जॾहिं तव्हां चवंदो ला इलाहा, सभु ॻाल्हि, पंहिंजो वजूद बि ख़तमु, इहो थो वञे। अल्लाहु नासूत में चवणो ई कोन्हे, इहो त मलाइका पढ़ंदा आहिनि। तव्हां मलकूती आलम सभु हुन सां गॾिजी पढ़ंदो। पोइ वरी जिते जाए न जिब्राईल, अल्लाहु मक़ाम जबरूत, वरी तव्हां उतां बि निकिरंदो। हिते सिफ़ाती मुल्क आहे, नवां सिफ़तुनि जूं तजलियूं थींदियूं, वरी थो वञे यार ॾे हू कंदो, हू दे नाल जो हू थी वे सोई मतिलबु। अलाह छॾिया ओराहूं पराहूं पंधु पिया, इहो था वञे अलाह कहिड़ो हू लाहू थोरी टपिया। वरी जो मथे अञा हलिया बाहूत में, त्यों या अल्लाह
हेॾा हला या हू महू मदनी बीठा हुजनि वरी जो इहो हो सोई पड़ा डो सोई सॾो आग में गॾु पर ॿुधण ब थिया अना अरबु बिल्लाहिनी अरब आहियां बग़ैर आइन जे अना अहमदु बिल्लाह में अहमद आहियां बग़ैर में छा बचो वरी जॾहिं मथे विया त ॾिठो त आहे त हिकिड़ो ॾियण वारो पाण वठण वारो पाण इहो अजीब रंग आहे वञे हाणे इहो सेर करे आयो जॾहिं इहे ज़िक्र तव्हां चार कंदो त तव्हांजे पर पहिरीं सभिनी खां ॾुखी में ॾुखियो लाइ ही अहिड़ी त तव्हांखे काश छिके न सघे काश छिके न सघे न औलाद न माल न जाल हूंदा साम्हूं जहिड़ा न आहिनि हूंदा पर दिमाग़ ते हा भाउ मूंखे ॿकरियूं ॾिनियूं आहिनि 4 ॾिनियूं बकरी कॾहिं हिते कल्ह में विहारींदो आहे हाणे तव्हांखे कॾहिं थींदी तव्हां अलाह खां घुरंदो कीअं इज़ा जाअ नसरुल्लाहि वल फतह पोइ जॾहिं पुस्त जी मदद तॾहिं थींदी फतह हाणे मदद मुंहिंजा सोना जॾहिं तव्हां ज़िक्र कंदा आहियो त छा कंदा आहियो वॾे में दुआ सेखारे थो वञा वक़्त जे गौसनि जी कुतुबनि जी आम माण्हू कोन घुरंदो जेकी बि दुआ घुरो उन में सभु जामे 2 अखर में तीअं हिकिड़े अखर में सभु चई वियो मूंखे ईमान ऐं एहसान नसीब फरमा ईमान में शरीयत एहसान में तरीक़त हक़ीक़त मार्फत सभु अची वियो उन फ़क़ीरी अची वेंदी ईमान ऐं एहसान नसीब फरमा मूंखे नूर मार्फत अता फरमा महबूबन मदनी जे सदके मूंखे उन्हनि मां कर हाणे जो मूंखां पुछा न थींदी मां बि बिरो ई आहियां मां बि अलाह खे ॿुधाए छॾियो छा करिणो आहे मूंखे अलाह अर्श ते क़ादिर आहे कोन्हे भाउ आहे करे सघे थो या कुझु कमु करे थो कुझु नथो करे तव्हांजा करे सघे थो न माना हर शइ मुंहिंजी दुआ छा हूंदी तव्हां बि सिखी छॾियो ए मुंहिंजा सुहिणा ए मुंहिंजा रब ए मुंहिंजा पालणहार ए मुंहिंजा मालिक ए मुंहिंजा महबूब जेकी शइ तूं चाहीं थो त हिनखे हितां खां वठी हेसि ताईं न हुजे मुंहिंजे हिन बंदे में तूं हर शइ ते क़ादिर आहीं महिरबानी कर ॿियो दर्ब कोन्हे तुंहिंजो हुकुम बि हुई आहे वैदानियत बि आई आहे त तूं हर शइ ते क़ादिर कढी छॾीस ऐं जेकी शइ चाहीं थो त हिनखे बंदे में मथां खां पेरनि ते हीअ हुजे मूंखे अता फरमा पंहिंजे हबीब जे सभु मूंखे क़यामत ॾींहुं मूंखे नथो तूं चई सघीं मां तूं खां पुछंदे मां तोखे मूं चयो अब तूं हर शइ ते क़ादिर बि हुजे उहो कम बि करे सघीं न करे पोइ मूंखां पुछा कंदे जान छॾाइण जो बरोच को तरीक़ो इहो अथव सही आहे पर दिलि सां घुरंदो तव्हां उहा शइ थींदी जेकी तव्हां दुआ घुरी आहे ॿुधाइण जो मक़सदु इहो आहे त पंहिंजा इहा बि लाइला अथव मां हीअं कंदुसि मां हीअं कंदुसि कुझु कोन कंदो आहियां उठो कोन कंदो जेसि मुंहिंजो रब अज़ीम न हू पंहिंजा बंदा चॉइस कंदो आहे तव्हां अलाह खे थोरी पसंदि कंदा आहियो हू तव्हांखे पसंदि कंदो आहे तॾहिं वेठा आहियो हू तव्हांखे ज़िक्र करण तोहफ़ी ॾींदो तॾहिं वेठा भला मार्केट खुली पिया स्टाफ ते मां ॾिसी आयुसि खोड़ माण्हू बीठा हा के चाहियो पिया पहिनि के छा पिया पोइ हिते तव्हां छो वेठा आहियो मालिक जो ॿुधाइण हीअ अलाह चाहे थो तव्हां नथा चाहियो जंहिं तव्हांखे हीअं करे हिते पहुचायो आहे मूंखे अचिणो न वञिणो न असां पहुचायो अथसि हा ॿुधा त हीअ कंहिंजी मर्ज़ी आहे यार जी मर्ज़ी वाग धणी वस जॾां वारी पियो वरां काल काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला यतहरक शैउन इल्ला बिइज़्निल्लाह फरमायो मुंहिंजे सुहिणे महबूब त का बि शइ तहरुक नथी पकड़े मुंहिंजे मालिक जी इजाज़त सां तॾहिं इहो ॾिसी अशर तॾहिं बिटाई साहिबु चयो वाग धणी वस जॾां वारी पियो मसनवी वारे चयो जंहिंजी माना थो ॿुधायां डोर मुंहिंजे कंध में विधी आहे दोस्त निए थो ॾांहुं जॾां संदसि घुर वरी क़ुर में अलाह पाण जी तस्दीक कई मा मिन दाबतिन इल्ला आखिज़ु बिनासियतिहा इन रब्बी अला सिरातिन मुस्तक़ीम नाहे का शइ ज़मीन ते चुरंदड़ मगर अलाह साईं जल शान हू वठंदड़ आहे संदसि पेशानी बेशक मुंहिंजो रब सिधी वार जनाब छिके ला इलाहा ही मक़सद जो अथव छा अथव फ़क़ीर पाण त कंहिंखे न रंजाईंदो पर जे खेसि केरु रंजाईंदो त हिनखे रंज न थींदो पोइ सम्झे त मुंहिंजी लाइला थी वई आहे असांखे बादशाह करीमनि जॾहिं इहे फ़िक्र ज़िक्र न त मुंहिंजे घर में मुंहिंजा वॾा ॿार वॾा डॉक्टर अथव प्रोफेसर नाला कोन थो वञा सभु सुञाणो त जेको दोस्त ईंदो हुनखे चवंदो आहे किथे आहे डॉक्टर चई थी मरी वियो और मां घुमां पियो जीअं ॿार मुंहिंजा अचनि मरी वियो
जेको मुंहिंजो महिमान जे मरी वियो वरी मुंहिंजो छा आहे साईं बादशाह वटि अर्ज़ु कयोसीं बाबा साईं हीअ आवाज़ो पियो हले चई मुबारक हुजे ला इलाहा इल्लल्लाह पूरी पई थी जॾहिं माण्हू चवनि मरी वियो त तुंहिंजी ला इलाहा थियो हाणे त ॿिए तरीक़े सां ला इलाहा पोइ ॿिए रस्ते वठी आहे सो ला इलाहा पढ़णु माना इहे बुत पहिरीं भञणु आहे हाणे जॾहिं कलमे जो इज़हार थियो फतह मक्का थींदी मुंहिंजो इज़ा जा नसरुल्लाहि वल फतह जॾहिं पहुचंदी मदद हाणे जॾहिं पहुचंदी मदद तव्हां छा कंदो हुन यार जी त फतह थींदी फतह कहिड़ी थींदी फतह मक्का थी फतह मक्का थी पर फतह मक्का छो थी माण्हू आया कुफार जा महबूब मदनी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साम्हूं अची वेठा फरमायूं त असां मञूं था भले हिकिड़ो ॿ बुत असांजो बि भला गॾिजी सॼी था दीन अकबरी ईअं था हलायूं पाण फरमायो कुल या अय्युहल काफ़िरून ए इनकार कंदड़ो मुंहिंजे प्रोग्राम जा मुंहिंजे मालिक जो प्रोग्राम इहा उनजो कोल ई आहे अर्ज़ ही उनजो हुकुम आहे ए इनकार कंदड़ो हिन हुकुम ला बुद मा ताबुदून ऐं इन खे फॉलो न कंदुसि इहो चकर न कंदुसि ऐं न को तव्हां मुंहिंजे ई कंदो आख़िर में इहो हलंदो रहियो आख़िर मबूर फरमाए लकुम दीनुकुम वलिय दीन हलो भला ठीकु आहे तव्हां तो चयो यार मुंहिंजे प्रोग्राम ते मां चयो हीअ मां चयो तूं पंहिंजो कमु कर मां हाणे तूं कामयाबु करे थो थिए असांखे फतह मक्का मिली जॾहिं मदद पहुती फतह मक्का पोइ छा ॾिठो वियो हाणे जॾहिं तोते हाणे फ़क़ीरी ॻाल्हि था कयूं हिन ते इज़ाज आहे की अॼु बि इज़ाज आहे कॾहिं छॾींदासीं छा अॼु बि असां ते मदद पहुचंदी त थींदी फतह मक्का मके में छा हो भितियूं ॿियो काबो हो न त तव्हांजे काबो फतह थींदो ही ऐं हिन मां बुत निकिरंदा माल जान औलाद जा जॾहिं सभु बुत वॻा विया त महबूब करीम फरमायो मौला खे त मुंहिंजे कुलनि ते जॾहिं टे बुत वॾा बणजनि इहे टई बुत हुआ छा हिकिड़ो माल ॾींदो हिकिड़ो जान बचाईंदो हिकिड़ो औलाद ॾींदो टई बुत हुआ ऐं क़ुर में वरी टई बुत ॿुधाया विया जान माल ख़सारो जेको सवेल ॿुधायो आहे ऐं इन टिनी बुतनि जे करे वल असर इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र ज़माने खे बुरो न चवंदा अक्सर माण्हू ॻाल्हियूं ॿुधंदा यार ज़मानो ॾाढो ख़राबु आहे ज़मानो भलो आहे ज़मानो ख़ुदि ख़ुदा आहे ख़ुदा जी ख़ुदायत जेकी आहे कॾहिं चेंज न थी आहे उहो अलाह आहे उन जो ई कसम उन जी शइ करण जंहिंमें नुक़सानु न हूंदो आहे ऐब न हूंदो आहे इन्नल इंसान लफ़ी जेसिताईं बंदो आहे तेसिताईं खसारे में आहे आम माना में त जे इंसान खसारे में आहे पर जा जा पसी पाण तानाए सुजूद विञाए वजूद तिहां पो तकबीर जा जा पसी पाण तानाए निमाज़ आहे नमाज़ आहे कन क़ुर मुताबिक़ ई नमाज़ कान्हे इहो को बेत थोड़ी आहे इन्ना तोइना कल कौसर फसल्लि लिरब्बिका वनहर नमाज़ पढ़ पहिरीं कुर्बानी ॾे हर कुर्बानी सां बकरो कोंदो कुकुड़ कोंदो छा कोंदो कहिड़ी कुर्बानी ॾे चयो तो फसल्लि लिरब्बिका वनहर इहा अथव कुर्बानी ऐं तूं ला इलाहा में पाण ई कढ पर जेसिताईं पसी पियो ऐं मां थो नमाज़ पढ़ां मां थो ईअं कयां त तो ला इलाहा ई कोन पढ़ी ऐं कुर्बानी कोन्हे त तुंहिंजी नमाज़ किथां थींदी नमाज़ छो नथी थिए को बि ॿुधाए मां अलाह वटि वियुसि मां हिते आयुसि मां ख़बर आहे मां साईं सां मिलुसि हल वाल थियो हिन सां पुछियुमि हिन खां साईं खां पुछियुमि हाणे केरु पुछे हर वियो हुउसि मुलाक़ात थी हिकु चढ़ी थी वरी कचहरी थी मुलाक़ात थी न इहा अथव अस्सलातु मिराजुल मोमिनीन बेशक नमाज़ मेराज आहे मोमिन जो मुस्लमान जो कोन थी जो मोमिन थियण में तस्दीक खपे मुसलमान थियण में सिर्फ़ु कोल खपे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह व तस्दीक बिल्कुल कोन हूंदी इहो मोमिन न आहे इन्हनि में न घिड़ियो ई कोन्हे हिकु आयत लथी सवेल ॿुधाईंदो सो ज़िक्र इहो ई आहे ला इलाहा इल्लल्लाह खांबाड़ी हुजे बाक़ी को बि न अचे तव्हांखे फसल खाए अहिड़ी खांबाड़ी हुजे हा छीणा ई छणींदा यार बजे अल्लाह वाली तार बजे मौला वाली तार पोइ तव्हांजो तन तस्बीह थींदो मन मणियो दिलि दबूर हुजनि रगूं से रबाब जो वहदत सिर्फ़ हुजनि न त तव्हांखे ख़्यालु पियो थिए थो फनकार वेठो आहे ऐं साईं जी कचहरी कुटे कंदी मां सुबुह ताईं ॻाल्हाईंदो भले वेठो हुजे सही सही न उहो मुंहिंजो दोस्त आहे हू बि ॻाइण बि ज़िक्र उन में बि अलाह जी ॿोली आहे त ज़िक्र हिकिड़ा भला ॻाइण गानो चइजे कलाम चइजे हो छोरा माइकल जैक्सन ॿुधंदा हीअं टंगू पिया लोटींदा थी ख़बर कोन अथनि हू छा पियो चवे किथे कहिड़ो न किन खे साज़ वणंदो अथव ही जेके राग रूप न साज़ इन ते पिया नचा हुनखे ख़बर कोन्हे चाचो छा पियो चवे छो फिक्र कोन्हे न उहो बि ज़िक्र आहे जे तूं बेतबाही से आया तूं आहिनि उहे बि इशारा उहे हूंदा जीअं मूं तव्हांखे ॿुधायो इक़रार बिल लिसान वरिती तस्दीक बिल कर
त कहिड़ी सभु कोई कहे राणियों की बात पदरी थींदी ज़ात राणी वारो अच त पहिरीं ला इलाहा वञे कमाइबी एसि ताईं जो सभु नफ़ी थी वञे छो जो अल्लाह जो वाइदो आहे तोखे सॼो अथसि मुतमइना नफ़्स खे अचु मुंहिंजे बंदर में दाख़िल थी हाणे कल्बी लतीफ़ो शुरू थींदो चारई अंसर चारई पखी पुसजी विया हाणे मथे हुकुम दियो अचु दुन अर्श आहे ऐं मथे इहो क़ुर में अथव लताइफ़ जो ज़िक्र वलिल्लाहिल ख़ल्क़ वल अम्र तबारकल्लाहि रब्बिल आलमीन आलम ख़ल्क़ ऐं आलम अम्र अल्लाह ई इलाह आलम ख़ल्क़ चाहे नफ़्सी लतीफ़ो चार अंसर मिटी बाहि पाणी वजह सां बोतो ठहियो हिनखे ला इलाहा में घड़बो अमारो लवाम मुतमइना फार्मूलो तूं ॿुधाए न हिनखे हटाए मुतमइना में थिबो अंदर बुत सभु कढी हाणे इज़ा जान सिधिबो असां छा थियो वरइतन नास यदखुलून फी दीनिल्लाहि अफ़वाजा पोइ तूं ॾिसंदे त हिन दीन में दाख़िल थी जथनि जा जथा टोलनि जा टोला उहे त उते थिया हाणे कहिड़ा टोला अथव हाणे कीअं दाख़िल थींदी आहे त कढी छॾियोसि क़ुर ख़बर ई कान्हे उहो उते थियो न अॼु बि आहे अॼु बि तव्हां ते थींदी मदद त काबो तव्हांजो फतह थींदो कल्ब ऐं तव्हांजो कल्ब फतह थी वियो काबे मां बुत निकिरी विया कूड़ कहिड़ो त हाणे जो 8 लख रुपया ख़र्च करे लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीक लक ला शरीक चई सघूं था असांजो अफ़ाल आहे हेॾा बुत हितां खयो था न हुतां निबट वियो हितां लबे हुतां बिले कंदा था अचूं मूंखे बाबे चयो वाह मुबारक उधरी मां अॼु करे आहियां मुंहिंजो 15 ॾींहं तरस पोइ ॾिसनि 15 ॾींहं मुंहिंजो 15 ॾींहं खां साॻी गार कंदो साॻी ग़रीबनि सां करण लो वॾी लेवल जो माण्हू सो सभिनि खे ग़रीबनि खे तुक ॿुधियो मुंहिंजो त तो कफ़न पातो मुंहिंजो ॾिसां मरी वियो बाबो या साॻियो ई थो अचे तो कफ़न पातो ई कोन मिना ते तोखे नफ़्स जी कुर्बानी ॿकर जी हुई छा तोखे अलाह जो ॿकर पे खपियो या अलाह खे ॿकर पे खपे तुंहिंजो तो मिना खे नफ़्स जी कुर्बानी ॾे अचणी इरफान ते तोखे मालिक सां मिलणो मुलाक़ात आरिफ बिल्लाह ते छणो तोखे तू काबे में वें तुंहिंजे काबे में त बुत वातो लाशरी कीअं चयो तोखे पंहिंजा ज़ाल ॿार एॾा मिठा हुआ तुंहिंजी दौलत तुंहिंजी स्टेटस मां कर्नल मां ब्रिगेडियर त तूं त वॾा बुत हुआ तूं भॻाई कोन पोइ तूं कीअं चयो लबेक मां अची वियो हाणे साईं हाणे तव्हां चवंदा अची वए कमकार त कोन थी न सभु कफ़ा लाहे आहियूं न हा साईं बसि हाणे सभु कफ़ा लाइ वांदो आहियां तोखे वांदो थी वञिणो जहिड़ो वें थो मोटी आहियां वरी अफ़ाल साॻा ई थिए 15 ॾींहं चयो मां त मुंहिंजो बाबा इन करे मुबारक कोन पींदी मां ॿुधा मुबारक लाइक़ु आहीं हर बुर 8 लख रुपया ख़र्च कयो मूं चयो मां त मूंखे ॾिसी छॾ बाबिया मां खे ॾिसां ॾिसो हाणे ग़रीब आहिनि हो चए थो उमिरो हज कयां मां तोखे ॿुधो हिनखे ॿुधो मां कयां पर तूं नथो पैसा कोन थिए माउ पीउ अथई सुबुह जो मोहबत सां निहारे थोरी ख़िदमत उमिरि हज अथव महबूब मदन इहो बि त फरमायो आहे या बाक़ी कुझु चई त 8 लख वारी चईंदुसि उहो त तव्हां ॾोकड़ आहे त इस्ताअत आहे त वञो न त तव्हां फर्ज़ी कोन्हे त माउ पीउ खे ॾिसी छॾ मोहबत सां हज जी उमिरो लिखियो थो वञे हाँ जी हूंदो न मुलनि जो डेग क़ुर ही पढ़े हा त साईं 3 ख़तमा पढ़िया सॼो पढ़ी क़ुर मां 9 दफ़ा कुल वला पढ़ियो मां हिन बराबरि आहियां भई 3 दफ़ा कुल वला पढ़ंदा हिकिड़े ख़तमे सवाबु आहे 4 दफ़ा अलमद पढ़ण सां 4 दफ़ा आहे त आहे न पोइ इहा महबूब मदनी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे भलाई कई आहे न पोइ उहो मुल्लो चवे त न मूं 3 पढ़िया तो हा साईं 9 कुल पढ़िया हूंदो आहे इहो ईमान हिकिड़ो माण्हू भला उहो कंहिं लाइ मिस्कीन गरीब पढ़ी कोन थो सघे जॾो वेठो आहे चए थो मां ख़तमो पढ़ां त महबूबन हुनखे ॾिनो आहे न 3 दफ़ा कुल वला पढ़ी बची सघे ख़तमो थी ॾींदो यार असांजो छा थो वञे असांखे केॾी वरी सवाबु छा आहे को हिकिड़ो माण्हू ॿुधाए सवाबु छा आहे कंहिंखे ख़बर आहे त सवाबु गांगो खणी हलंदा था वठूं लाहे ला पढ़ी छॾियो हू चए थो निकिरो हुनखे गैरत थी अचे हुनजे काबे में यानी ॻाल्हि ॿुधा मुंहिंजी ज़ाल सां को माण्हू वेठो हुजे ऐं मां घर में गिणा मुंहिंजो महबूब माना जंहिंसां मोहबत थो कयां ॿुधा तोखे वणंदी ॻाल्हि आहे हू कीअं बर्दाश्त कंदो तव्हांजे कल्बनि में ॿिए माण्हू वेहनि छो बुत वेहनि बुत हुआ त हुन 10 साल लाइ बंदि करे छॾियो काबो पंहिंजो बंदि करे छॾियो अलाह साईं छो जो वही थी तॾहिं त नबी साईं साइन कई महबूब जी मर्ज़ी थोरी जीअं अलाह जिब्रील फरमायो ॾियो लिखी ॾियो पाण असां जो नुक़सानु आहे की भली थी अलाह जो हुकुम आहे साइन कयो वॾा नुक़सान थिया पर फतह थी हाणे अॼु जथा कहिड़ा अचूं था ॻाल्हि हुन ते 2 अखियूं ईमान आणींदियूं ला इलाहा जेको तूं चवंदे ओड़ो ला इलाहा हाणे अखियूं उहे ॾिसंदियूं को यार पर ॾिसे उहो ॾिसंदियूं कन ईमान आणींदा नक आणी ज़बान चङो पेरां ओॾा हलंदा हूअं त निकिरूं था न काॾे थो वञी असां निकिरूं था पोइ साईं मार्केट में बगड़ कुतनि ॿिलनि जे हवाले सां घर जो कमु आहे त निकिरो दीन जो कमु आहे निकिरो नेकी जो कमु आहे निकिरो न त घर चलायो छो थो चवांव ही निफाक़ अहिड़ा अथव असांजा जेके क़यामत ॾींहुं तव्हांजी ज़बान में सभु ॻाल्हाईंदा
न त चवंदो मूंसां हीउ कमु कराई, पेर चवंदो हीउ कमु कराई, ॿिए सभु सामान चवंदा हीउ कमु कराई, मरी वियासीं न साईं। ॿियो क़ुरान तो ऐं हदीसुनि में मां त कोन थो चवां पंहिंजी ॻाल्हि, हीअ ॻाल्हाईंदा सभु, तव्हां ते गवाह थी बीह रहंदा त इन्हनि खे मदद घुरो अलाह खां त हीउ ताबे थियनि तुंहिंजे हुकुम ते, मुंहिंजा आज़ाद त मुंहिंजो कल्ब थियो, हाणे हीउ ताबे कई, हीउ जथनि जा जथा, टोलनि जा टोला, सॼो मुल्क कर, हीउ वॾो मुल्क आहे, हीउ फतह आहे त हीउ फतह आहे, हेॾां कामयाबी न आहे त हेॾां कुझु बि कोन अथव तव्हां लाइ। इज़ा जा नसरुल्लाह अॼु बि थींदी, अॼु बि काबू जॾहिं सभु जथनि सभु टोले में अची विया त पोइ त थियो हुयो तवाफ़, लबैक अल्लाहुम्मा लबैक ला शरीक लक लबैक, इहो थियो न। हाणे कुझु कोन्हे, शराकत यार जो काबू ख़ाली अचो त तवाफ़ शुरू थी, 10 साल पहिरीं बंदि पियो कोठी जी तरफ़। पोइ तुंहिंजो हाणे कमु कहिड़ो रहंदो जॾहिं कल्ब फतह थी वियो, मदद पहुची, तुंहिंजा जिस्म या औज़ा फ़क़ीरी ख़्याल में अची विया, मोमिन जे ख्याल में या फ़क़ीरी ख्याल में अची विया, हलो पोशाकनि वारे में अची वियो, तव्हां भलीनि जी कैटेगरी में अची, पोइ हाणे तुंहिंजो कमु छा आहे, बिहम्द रब्बिक, पंहिंजे रब जी तस्बीह तहलील करणी आहे तोखे, वस्तग़फिरू, ऐं इस्तग़फ़ार कर कंहिंखां। पहिरीं पुराणी कैफ़ियत साइकिल कीअं हूंदी आहे, मोटरसाइकिल में चवंदो कोन्हे यार अलाह साईं साइकिल मां जान छुटी, वरी गाॾी नंढी वठे चवंदो यार अलाह साईं मोटरसाइकिल मां सॼो ॾींहुं किकूं हणी हणी चढ़ाई चढ़ी पची विया, वरी मोटरसाइकिल मां जान छुटी, वरी नंढी पुतली खे वठंदो आहे अल्टो वल्टो, वरी जॾहिं वॾी गाॾी चवंदो यार हेतिरी हुई जान छुटी, न को सामान ईंदो पोयां, बहाना त खोड़ न, हरामी इंसान आहे न, सामान कोन ॿार ई टंगिया पिया हूंदा को शीशनि मां वॾी वॾी गाॾी आहे, सही हो सही आहे। वरी 8-10 फैमिली हूंदी पोस्टर वठी चई यार वञूं था टूर ते, छा कयूं बचड़ा ॿार 5 ॿार हुननि जूं ज़ालूं 15-20, हा ॾिसो न वधाईंदो थो अचे। त तुंहिंजो कमु छा आहे, वस्तग़फिरुल्लाह, महबूब करीम 70 दफ़ा इस्तग़फ़ार पढ़ंदा, छो पढ़ंदा, महबूब करीम अल्लाह काइनात, उलुल अंबिया, महबूब ख़ुदा, शैतान मुस्लमान थियनि, नफ़्स पाक, ऐं ॿुधा त पोइ इस्तग़फ़ार चयो, माना मक़सदु थियो त इस्तग़फ़ार इहो कोन्हे त मां गुनाहनि खां थो कयां, इहो आम ला आहे, ख़ासि ला छा आहे त हिन खां सुठी शइ मिली अलाह जो, मां जान छुटी इहो इस्तग़फ़ार आहे। जीअं जीअं मालिक जा कुर्बत या नबूत या रिसालतुनि जा, ऐं आख़िर में औ काबा कौसैन अदना, इहे जब थिया त हेठियूं कैफ़ियतूं, हेठियूं मंज़िलूं, हेठियूं हिजाबात सभु टुटंदा विया, छो जो इंसान बंदे अब्दियत ऐं अल्लाह जे विच में 70,000 पर्दा नबी से फरमायो, सवलो फार्मूलो ॿुधाए थो, 10,000 नफ़्सी लतीफ़े में टुटंदा, 10 कल्बी, रूही, सिरी, कफ़ी, अख़फ़ा, 60,000, 10,000 ज़िक्र सुल्तान अस्कार में खुलंदा, इसमें ज़ात खे वञी हलायो, हला अचे था पर्दा सड़ंदा, ये बाया कंहिंजे दुकान खे ॿाहिरि बि पहिरीं हिकिड़ो ताकियो, ॿियो ताकियो, पोइ आख़िर में चइबो याली मदद भॻवान सॼो दुकान सड़ी थी, ईअं पर्दा साड़ना, तॾहिं ला इलाहा थी वेंदी, तॾहिं उहो वञी यार इज़हार थींदो, निशानियूं तव्हांखे ॾेखारींदो वेंदो, जेके असांजे रस्ते में कोशिशि कंदा असां हुनखे ज़रूरु रस्ता ॾेखारींदासीं, कीअं सनुरीम आयातिना, असां निशान ॾेखार फिल आफाक वफी अनफुसिकुम, तव्हांजे अंदरि नफ़्सनि हत्ता यतबय्यन लहुम अन्नहु लक, जेसिताईं तव्हां ते हक़ ज़ाहिर थी वञे, हक़ खे मञण वारा, हक़ थियण वारा, पोइ कहिड़ा हुआ हक़ थी विया, सुभानी माज़म शानी, अन्न लॻिया, नारा बि लॻा, त पहिरीं आफ़ाक ही आहे, अनफुस न आहे। मुस्लमान खे सिर्फ़ु ख़बर आहे न करे हबिल वरीद, फ़क़ीरनि पढ़ियो वह महकुम न महकुम आहे, पर 3 त 4 मां 5 ऐं 6 मां अलाह क़ुरान में फरमाए, हर हंधि इहो वॾो मुराक़बो, फ़िक्र नंबर 2 आहे कादरी जो, तव्हां सॼो ॾींहुं रुॻो सोचो, हिनखे मां रुॻो चवां, हिनखे चवां, फ़िक्र ख़्यालु कजे, सॼो ॾींहुं एजेंसी माण्हू तुंहिंजे पोयां ते हिसाब, मस्जिद घर मज़ा लाइ वेठा था थिए, या मां हुजां, ख़बर पए त मॉनिटरिंग केरु करे पियो, ऐं उहो अलाह जल शानो ॿियो फ़िक्र हुयो, वो अल्लाह मई, अल्लाह हाज़िरी, अल्लाह नाज़िरी, ॿियो फ़िक्र उन आयत आहे, वह मकुम ऐनमा कुंतुम, उहो अलाह साईं जल शानो मां सां गॾु आहे जिते हुजो। वरी क़ुरान में थोरो इशारो ॿुधाई, जे 3 गुझो नथा ॻाल्हाइनि 4 मां आहियां, 5 गुझो नथा ॻाल्हाइनि 6 मां, इहो फ़िक्र हुजे तव्हांजो, इहो ज़िक्र ऐं फ़िक्र हुजे मूंसां यार सॼो ॾींहुं गॾु आहे, मुंहिंजो मालिक क़ादिर आहे, मालिकुल मुल्क आहे, रब्बुल आलमीन आहे, तूं त बादशाह आहीं, बादशाह जे बादशाह सां करे थो थी, उहो तोसां घुरे, पोइ फ़िक्र छा ॾियो, पीउ तोसां भला ॿुधाए मिसाल था ॾियो, हू लही सघे मिसली आहे, तमसीली मिसाल था ॾियो, सम्झा
पी गॾु अथई अमीर बि अथई पैसो बि ॾोकड़ खिसा भरिया पिया अथई पोइ तूं पीउ सां हलंदे पाड़े वारनि खे पिनंदो अथई त पिणे खे कहिड़ी गैरत ईंदी हू त वॾो गयूर आहे त गॾु हुजणु ईअं जीअं मुंहिंजो साह मूंसां गॾु आहे ईअं मुंहिंजो जिस्म मूंसां गॾु न आहे हू मूंसां ईअं गॾु आहे इहो फिक्र रुगो पचाए त ॾिसो वॾो सभु लाइला जा फिक्र थो सभु इहे इलाह कोन थो ॻाल्हाए अञा इलाह सेर इलाह फिलाह बिलाह हुनखे छॾे ॾे वॾे क़ुर सॼो ॾींहुं पियो आहे अलाह पाण पियो आहे उते लाइला ॾुखिया लाइला में सभु बुत इज़ाजा जी मदद हुजनि पोइ तुंहिंजो वस्तक शुरू पोइ पुराणे ज़ात पात हुसन कमाल इज़त जी नफ़ी माल जी नफ़ी इल्म जी नफ़ी वजूद जी नफ़ी ज़ात जी नफ़ी साईं उस्मान शाह खां पुछियुमि त तूं मुंहिंजो साईं भंगर हुआ बज़ाहिर असां लाइ त उहे सैद जा सैद हुआ पर बज़ाहिर तूं साईं उस्मान शाह मुरीद कीअं थिए चई हा सैद जी ज़ात मुझायो उनखे साइड ते रखियो त उस्मान जहिड़ो थी वियो इहा आहे फनाफी शेख ज़ात बि पंहिंजी लाइला में कढी छॾियूं लाइला में ज़ात बि वई केरु थो कढे अॼुकल्ह जेको चवंदो मां फलाणो सरदार मां फलाणो इहो फ़क़ीर थींदो न सुञाणे केरु बि न वरी फ़क़्र जो फिक्र अहिड़ो थियो ज़ाल भरिसां वरी इहा बि न सुञाणे ते कहिड़े फ़िक्र में वेठो आहे तॾहिं फ़क़ीर तो ला इलाहा इल्लल्लाह पोइ इल्लाह थींदो पोइ मुहम्मद रसूलुल्लाह दुनिया में 14 आना 15 आना बुज़ुर्ग जेके मज़ारुनि में वेठा अथव सभु ला इलाहा इल्लल्लाह ताईं पहुता मुहम्मद रसूलुल्लाह कंहिं बि कोन कमायो उहो कमाईंदा जेके वक़्त जो कयूं सदीअ में हिकिड़ो ईंदो बाक़ी इल्लल्लाह पोइ हिन लाइ का नारा भयूं सभु जेके वॾा वॾा मज़ार जेके नाला खणो इतबाए रसूल हुई मोहबत रसूल हुई सोबत रसूल हो दीदार रसूल हो मजलिस में वेंदा पर फना फे रसूल कोन जेके अंदर इन औलियाई तहत गुबाई ला यारफु गैरी के अल्लाह जा बंदा जेके अहिड़ा आहिनि जेके अल्लाह जे कुबा में ईअं लिखनि जो अल्लाह खां सवाइ उनखे केरु नथो सुञाणे इहे आहिनि अंदरि जेके अंदरि रहंदा आहिनि बाहू करीबनि में अंदरि कुबा में लिखल आहिनि बाहू जो मिसाल आहे 12 सूरत में निकितो पोइ सभिनी जो खोड़ मिसाल छॾे ॾियो त असां ला इलाह जो 3-4 मिनट ज़िक्र न हाणे कोन था जेको आम वॾो सां ज़िक्र कयूं मां थोरो 2-3 दफ़ा इहो दोहराए थो वञा जीअं ला इलाह जा 3 ज़िक्र आहिनि जेके नासूत मां कढण वारा फार्मूलो इहो आहे वरी मलकूत में हलंदासीं त 2 ज़िक्र ला मतलूब ला महबूब ते पढ़ंदासीं वरी लाहूत में हलंदासीं हिन में जबरूत में त ला मौजूद पढ़ंदासीं वरी लाहूत में त माशिका ॾिसां ई कोन थो मुशाहिदो ई कोन थो सवाइ रब यार पोइ आफ़ाक में जॾहिं ॾेखारींदो आहे त पोइ तव्हांजी ईअं हुजे जो अखियूं बंदि करे तव्हां मुराक़बो कयो त फाइनमा तुवल्लू फसम वजुल्लाह चोथों फिक्र वो जेॾां ॾियार तेॾां सॼण साम्हूं है न पोइ मार्केट में वञी वियो संदली खणी तख़्ते ते वियो ऐं सभु ॾे निहारियो अछो कारो हिंदू मुस्लमान ईसाई यहूदी सभु हिकु जहिड़ा पिया नज़र अचनि तॾहिं सम्झो जो रब नज़र अचे पियो सम्झो इहो अलाह खे ॾिसणु हर शइ ख़तमु रुगो बाग नज़र अचे गुलाब जा गुल पिया हलनि ऐं हिकिड़ा ई ख़ुशबू साॻी हिंदू मां साॻी ईसाई मां छो जो ईसाई जो अलाह को ॿियो यहूदी जो अलाह को ॿियो पैदा करण वारो को ॿियो किथे लिखियो त मुस्लमान जे शहर खां करीब आहिनि हरंदा आहिनि पोइ एॾी नफ़ी हुजे जो किथे बि कहिड़े बि ग़लति मक़ाम ते तव्हांखे विहारे अचनि त उते बि यार जो मज़ो वठो आहे हिते भला हिते भला उते भला जित के अल्लाह वाह वाह मां कुमाइन मां कुन थो सो फनकारनि जो वेठो आहे वरी सभिनि जा ख़्याल बि ॾिसां पियो कलमनि जा के हेॾा पिया वञनि थियूं हाणे खोड़ थियो थां बची वियो आहे कंहिंजो थां अचे थो असांखे हू खपे सां वेठो आहे ॻाइणो हेॾा बि ख़्याल उहो बि हुजे फ़क़ीरनि जो त देरि थी विया आहियो असां बि पेट्रोल भरिया तव्हांखे छॾींदुसि मां नसे मूंखे पेट्रोल न हुजे ऐं मूंखे इन करे तव्हांजी मानी खाधी आहे मुफ़्त में तव्हां अञा छा खपे न से أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم لا معبود إلا الله 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 لا معبود
إلا الله لا معبود إلا الله لا معبود إلا الله محمد رسول الله صلى الله عليه وآله وسلم عليه لا مسجود إلا الله 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 محمد رسول الله صلى الله عليه وآله وسلم عليه لا مقصود إلا الله 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 محمد رسول الله صلى الله عليه وسلم لا مطلوب إلا الله 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 لا رسول الله صلى الله عليه وسلم عليه لا محبوب إلا الله 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 رسول الله صلى الله عليه وآله وسلم عليه لا موجود إلا الله 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 محمد رسول الله صلى الله عليه وآله وسلم عليه لا مشهود إلا الله 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 محمد رسول الله صلى الله عليه وآله وسلم عليه آمين الله اللهم صل على سيدنا محمد وعلى سيدنا محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم رحم على محمد وعلى آل محمد كما رحمت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم حنن على محمد وعلى آل محمد
كما تحننت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم اهدنا فيمن هديت وعافنا فيمن عافيت وتولنا فيمن توليت وبارك لي فيما أعطيت وقني شر ما كذيت فإن لا تهدي ولا يقضى عليك إنه لا يذل من واليت ولا يعز من عاديت ربنا وتعالى يا ذو الجلال والإكرام اللهم إنا نسألك الخير ما سألك منه نبيك سيدنا محمد صلى الله عليه وسلم ونعوذ بك من شر ما استعاذ منه نبيك سيدنا محمد صلى الله عليه وسلم وأنت المستعان وعليك البلاء لا حول ولا قوة إلا بالله العلي العظيم صلى الله تعالى على خير خلقه محمد وآله برحمتك يا رب الراحمين لا إله إلا الله محمد رسول الله صلى الله عليه وآله لا إله إلا الله محمد رسول الله صلى الله عليه وآله